नाज़रीन हम ख़बर शामिल कंदासीं। सिंध में उस्तादनि जी मदद लाइ सिंध टीचर्स हेल्पलाइन जी शुरूआति थी वई आहे। सिंध टीचर्स डेवलपमेंट अथॉरिटी तरफ़ां हेल्पलाइन जी शुरूआति कई वई आहे। हेल्पलाइन जे पहिरें सेशन में उस्तादनि मसइला ऐं तजवीज़ूं पेश कयूं। MPA ऐं स्टेडा मेंबर तंज़ीला उम्मे हबीबा उस्तादनि जूं कॉल्स ॿुधियूं ऐं सवालनि जा जवाब ॾिना। पहिरें सेशन में 25 फ़ोन्स कॉल ॿुधियूं वियूं। उस्ताद हेल्पलाइन ज़रिए टीचिंग लाइसेंस, तरबियती प्रोग्राम्स ऐं ॿियनि मामलनि बाबति ॼाण हासिल करे सघनि था। उस्तादनि जी तजवीज़ुनि खे स्टेडा बोर्ड इजलास में पेश कयो वेंदो। MPA तंज़ीला उम्मे हबीबा पारां चयो वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सिंध में उस्तादनि जी मदद लाइ सिंध टीचर्स हेल्पलाइन जी शुरूआति थी वई आहे। सिंध टीचर्स डेवलपमेंट अथॉरिटी तरफ़ां हेल्पलाइन जी शुरूआति कई वई। हेल्पलाइन जे पहिरें सेशन में उस्तादनि सवाल, मसइला ऐं तजवीज़ूं पेश कयूं। MPA ऐं स्टेडा मेंबर तंज़ीला उम्मे हबीबा उस्तादनि जूं कॉल्स ॿुधियूं ऐं सवालनि जा जवाब ॾिना।